ॾहरकी खां सांको रोड जी मरमत न थियण सबबि रवासी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। इलाइक़े वासियुनि जो चवणो त 1980 ईस्वी में ॾहरकी खां सांको ताईं रोड तामीर थियो, जेको हाणे मुकमल तबाह थी वियो आहे। हुन जो चवणो त सांको रोड जो ॿीहर कमु 1 साल अॻु शुरू कयो वियो, जेको 1 किलोमीटर पत्थर विछाइण खां पोइ बंदि कयो वियो, जंहिं करे रवासी वॾी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। एमपी खे असां इहो चवंदा त असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। 15-20 सालनि खां वठी असांजो रोड ख़राबु आहे। रोज़ाना जो मामूल ते नुक़सान बि थियनि था, एक्सीडेंट बि थियनि था। असांजा मोटर रोज़ाना पंचर आहिनि। असांजो सानके जो रोड आहे जेको तमामु इंतहाई ख़राबु आहे, जंहिंजा बजट ठेकेदार खाई विया आहिनि। असांखे तमामु घणी परेशानी थिए थी। रोज़ मोटरसाइकिल पंचर थियनि था। असां ॾाढी तकलीफ़ में आहियूं। महिरबानी करे असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। जेके बि पैसा आहिनि हड़प कई वेंदा आहिनि ऐं नायब नाज़िब खे बि अर्ज़ु कयो त उहो चवंदे त तव्हांजी इंशाअल्लाह ताला रोड जेको आहे 2021 ते तव्हांजी ठहंदी। हिन टाइम ते असांखे काई बि माना सहूलियत रोड जी न मिली रही। ॾहरकी खां सांको रोड मरकज़ी हुजण सबबि अटकल 150 ॻोठनि जा माण्हू मुतासिर थी रहिया आहिनि। हुननि तक जे चूंडियल नुमाइंदनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त रोड जो कमु मुकमल कराए इलाइक़े वासियुनि खे तकलीफ़ुनि खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk